ही पंहिंजो पाकिस्तान होम राशिदी गोठ गुलिस्तान जोहर मलीर कैंट कराची ही आबादी 2014 खां सर्विलैंड 68 67 71 ते पंहिंजो मुश्तमिल आहे। ही हिकिड़ा कोर्ट मैटर भी हलन पिया था। हिन पे पंहिंजो असांजा कुझु वुकला भाउ आहिनि, उन्हनि जा प्लाट्स भी 2014 15 16 17 जा वरितल आहिनि। उहे हाणे पंहिंजे प्लाटनि ते तामीरात कराइनि पिया ऐं कुझु उते माण्हू पता जिन क्लेम कयो त भई असांजो इहे प्लाटनि असां वटि फाइलूं आहिनि। पोइ असां कोर्ट में पंहिंजा सूट दाख़िल कया आहिनि त भई जेको क्लेमेट आहे अचे कोर्ट में। असां बिल्डर खे बि कॉल करायोसीं, कोर्ट में पार्टी ठाहियोसीं पाकिस्तान होम्स खे त भई तूं बि अचु, तो इहो ॿुधा त तो ही फाइलूं कंहिंखे इलाट कयूं आहिनि, छो जो असां बि इलाटी आहियूं। पोइ हिते ॿिया बि इलाटी आहिनि त उन ते जंहिं महिल कमु हलियो भई तइमीरात, त अॼु हिकिड़ो फेक लेटर चइजे खणी डिप्टी कमिश्नर ऑफिस मां निकितल, उन ते इंतिज़ामिया इनक्रोच करण जे लाइ इहो हिकिड़ो क्लेम खणी आया त भई ही ना क्लास 170 आहे। उन जे करे असां आया आहियूं। भई ना क्लास 170 एज़ पर मैप दे सफ़ुरा उहो ॾिठो वञे त उन में ही असां सां टच में ई न आहे। ना क्लास 170 ही असांजा सर्वे नंबर आहिनि 168 59 67। इन में ॿिया बि सर्वी लैंड आहिनि जिन में ही पाकिस्तान होम्स जो जेको आहे बिल्डर आहे, उन 2014 खां हिन आबादी खे आबाद कयो आहे। पोइ हिते पंहिंजो इंतिज़ामिया एंटी इंक्रोचमेंट, पुलिस स्टेशन मलीर कैंट, मुख्तियारकार एयरपोर्ट ऐं पंहिंजो तपेदार देह सफ़ुरा इहे पता त असां इंक्रोच कंदासीं। जना असां हिननि खे पंहिंजा क़ानूनी दलाइल ॾिनासीं, कोर्ट जा सूट ॾिनासीं, उन खां पोइ नोटिस ॾिनासीं ऐं उन खां पोइ जना असांजे हिते दोस्त कमु करणु शुरू कयूं त उन्हनि खे थ्रेड थिया, उन्हनि क़ानूनी प्रोटेक्शन वरिती आहे कोर्ट खां ऐं उन में PS मलीर कैंट बाउंड डाउन आहे त भई तव्हांखे स्ट्रांगली जेको सो आहे प्रोटेक्शन ॾियणो आहे। एवरी सिटीज़न लॉ अबाइडिंग ऑफ द पाकिस्तान खे तव्हांखे प्रोटेक्शन ॾियणो आहे। ऐं उन बेस ते पोइ हिननि खे अॼु असां क़ाइल कयोसीं त हुननि चयो ठीकु आहे, असांखे तव्हां पंहिंजा डॉक्यूमेंट्स प्रोवाइड कयो ऐं असांखे जेका ॿाहिरां अफ़सरनि जी जेका हुई डायरेक्शन हुई उन ते आयो। लिहाज़ा मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त अफ़सरान खे बि सोचणु खपे त भई हिकिड़ा मैटर कोर्ट में पेंडिंग आहिनि त तव्हां लॉ वायलेशन कीअं था करे तव्हां उन में इंटरफेरेंस कयो ऐं तव्हांखे कंहिं बि कोर्ट जी डायरेक्शन न आहे त तव्हां वञी इनक्रोच जेको आहे रिमूव कयो। इहो कंहिंसां विंगार वहणु, कंहिंजे सिफ़ारिश ते अचणु, कंहिंखे ख़ुशि करणु, त क़ानूनी हिसाब सां असां इहो जेको आहे क़दम कंहिंखे बि खणणु न ॾींदासीं। असां क़ानूनी तरीक़े सां हिते वेठा आहियूं ऐं क़ानूनी तरीक़े सां पंहिंजो प्रोसीडिंग कयूं पिया था। कोर्टूं मान वारियूं कोर्टूं जेके आहिनि जेको फ़ैसिलो कंदियूं उहो सभिनी खे क़ाबिल क़बूल हुजणु खपे, असांखे बि क़ाबिल क़बूल हूंदो। तंहिंजे करे मुंहिंजी इंतिज़ामिया खां, गवर्नमेंट ऑफ सिंध खां गुज़ारिश आहे त अहिड़ो को बि स्टेप न खयो वञे इलीगली जंहिं ते मुआशरे में इंतिशार फैलिजे ऐं उहो मुआशरो नुक़सान जे तरफ़ वञे ऐं उन जी ज़िमेदारी पूरी रियासत ते हूंदी। रियासत जो कमु आहे पंहिंजे माण्हू खे सेटल्ड करणु, उन खे फैसिलिटेट करणु, उन खे सहूलियतूं मुहैया करणु। रियासत जो इहो कमु न आहे त माण्हुनि खे वेही डिस्टर्ब कनि या असांजी जेका ब्यूरोक्रेसी वेठी आहे त उनजो इहो कमु न आहे त असांखे वेही डिस्टर्ब कनि ऐं माण्हुनि खे तकलीफ़ ॾियनि। हितां जा जेके बि इलाटी आहिनि, ग़रीब मिसकिन माण्हू पंहिंजो कुल सरमायो लॻाइनि था त भई जॾहिं तव्हांखे एतिराज़ु हुयो त डे ऑफ फर्स्ट खां तव्हां कानूनी एक्शन खणो आहे न, तव्हां त भाङे भाइवार थी हर जॻह ते कमु कयो था, त पोइ अॼु छो एतिराज़ु आहे? त असांजी इहा इंतिज़ामिया खे अपील आहे, पुरज़ोर अपील आहे त अकॉर्डिंग टू रूल सोसाइटी में जेको बि स्टेप आहे खणनि ऐं को बि ग़लति क़दम खणण खां पासो कनि
जेके ग़लति क़दम खणण जी कोशिशि कंदा उहे पंहिंजे नुक़सान जा पाण ज़िम्मेदार हूंदा। पिटिशनूं दायर कयूं आहिनि, सूट बि ऑलरेडी असांजा दायर आहिनि, हाई कोर्ट में बि पेंडिंग आहिनि मैटर। जॾहिं उहे शयूं हिकिड़ियूं डिसाइड न थियूं आहिनि, पेंडिंग आहिनि, त उन में इंटरफेयर करणु इहो त इलीगली एक्ट आहे पंहिंजो इंतिज़ामिया जो, जेको इंतिज़ामिया खे थोरो होश सां कमु वठणु खपे त आईंदा को बि अहिड़ो एक्ट विदाउट परमिशन ऑफ कोर्ट न कनि जंहिंमें को नुक़सान जो अंदेशो हुजे। असां पुरमन माण्हू आहियूं, कानूनी माण्हू आहियूं, असां पंहिंजो अकॉर्डिंग टू रूल कानूनी दायरे में रही करे असां पंहिंजो कमु कयूं था।